मौजूद साथियों अस्सलाम वालेकुम। आऊँ आहियां हुसन अब्बास। पाकिस्तान समेत सॼी सिंध में इलेक्शन जी गहमा गहमी जारी आहे ऐं मुख़्तलिफ़ पार्टियूं मुख़्तलिफ़ तकनि ते पंहिंजा माण्हू सिलेक्ट करे रहियूं आहिनि ऐं कई माण्हू मैदाननि में लथल आहिनि। ऐं असीं पाण अॼु हिकिड़ो ज़िक्र कंदासीं शहदाद कोट शहर जो। शहदाद कोट में कई सालनि खां मोहतरम नादिर ख़ान मंगसी साहब इलेक्शन बीहंदा पिया अचनि, विढ़ंदा पिया अचनि, इलेक्शन खटंदा बि अचनि पिया ऐं उहे वज़ीर मुशीर मिनिस्टर बि रहंदा आया आहिनि ऐं नौकरियूं कंहिंखे ॾिनियूं हुन कंहिंखे न आहिनि ॾिनियूं। इहो त हुन कंबर शहदाद कोट जे माण्हुनि खे वधीक ख़बर आहे। पर हिन वक़्तु शहदाद कोट जो जेको सियासी वायुमंडल आहे उहो इंतिहाई तब्दील थी चुको आहे। पीपल्स पार्टीअ तरफ़ां यकीनन उम्मीदवार नादिर ख़ान मंगसी साहब आहे, पर उते हिकु पुराणो सियासी ख़ानदान रेस खुदा ॾिनो ख़ान चांडियो साहब बि उनजी फैमिली उनजो ख़ानदान उते मौजूदु आहे। रेस खुदा ॾिनो ख़ान चांडियो पंहिंजे दौर जो हिकिड़ो वॾो सियासी रहनुमा रहियो, पाण MP बि रहियो। ऐं तव्हांखे यादि हुजणु घुरिजे त जंहिं ज़माने में ज़ुल्फ़कार अली भुट्टो शहदाद कोट जे इलाइक़े खे टेक्सटाइल मिल ॾियणु पिए चाही, उनखे टेक्सटाइल ज़ून बनाइणु पिए चाहियो, तॾहिं खुदा ॾिनो ख़ान चांडियो जे ख़ानदान टेक्सटाइल जे लाइ ज़मीन बि ॾिनी हुई, उते टेक्सटाइल इंडस्ट्री क़ाइमु बि थी हुई। उहा ॿी ॻाल्हि आहे त पोइ उनखे पटरायो वियो। ज़रियनि वटां इहे बि ख़बरूं पवंदियूं त उनखे मीर नादिर ख़ान मंगसी साहब जे तरफ़ां टेक्सटाइल मिल खे पटरायो वियो या टेक्सटाइल इंडस्ट्री जी उन मुखालफ़त करणु पिए चाही। जेकॾहिं उहा टेक्सटाइल इंडस्ट्री अॼु हुजे हा त शायदि कंबर शहदाद कोट जो इलाइक़ो जेको आहे उहो वधीक रोज़गार सां मालामाल हुजे हा ऐं माण्हू बेरोज़गार एतिरा न हुजनि हा। ख़ैर ख़ुदा ॼाणे त उनजे पोयां कहिड़ियूं ॿियूं कहाणियूं थी सघनि थियूं। बहरहाल ज़रियनि वटों इहा ख़बर पई आहे त रेस जावेद ख़ान चांडियो रेस खुदा ॾिनो ख़ान चांडियो जो फ़र्ज़ंद इलेक्शन में हिसो वठे पियो ऐं मीर नादिर ख़ान मंगसी साहब जे साम्हूं इलेक्शन वेहण जो उन ऐलान बि कयो आहे पंहिंजे दोस्तनि सां ऐं उहो इलेक्शन जी तयारी बि करे रहियो आहे। उन टिकेट अञा ताईं कंहिं बि पार्टी खां घुरी न आहे ऐं उहो आज़ादु हैसियत में शायदि इलेक्शन बीहणु चाहे थो। पर इहा इलेक्शन तमामु वॾी अहम हूंदी ऐं तमामु ज़बरदस्त क़िस्म जो मुक़ाबिलो थींदो। ज़ाहिर आहे मीर नादिर ख़ान मंगसी जो उते सोर्स आहे, उनजो तक़वा, उनजो राजभाग बि आहे। रेस जावेद ख़ान इलेक्शन में बीहे थो पियो, अॻियां मीर नादिर ख़ान मंगसी साहब आहे। मीर नादिर ख़ान मंगसी ज़ाहिर आहे पीपल्स पार्टी में आहे, पीपल्स पार्टी जो वोट बैंक आहे ऐं मीर नादिर ख़ान मंगसी जा मुख़्तलिफ़ राज उते मौजूदु आहिनि। ऐं ॾिसजे त इलेक्शन जो वायुमंडल कीअं थिए थो। उते जुणे जो फैमिली बि आहे, जुणे जो ख़ानदान जेको हिकिड़ो वॾो पुराणो सियासी ख़ानदान आहे। जाम सादिक जे दौर में जुणे जो साहब जेको आहे सो मिनिस्टर बि हुयो, सूबाई वज़ीर बि हुयो ऐं उनजी फैमिली उनजो ख़ानदान बि उते मौजूदु आहे। उते जरवार ख़ानदान बि आहे ऐं उते तमामु हिकिड़ो सियासी एक्टिविटी कंदड़ हिकिड़ो ग्रुप आहे बैरिस्टर टीम में शेख साहब आहे उते। हाणे इहे सभु धुरियूं जेकॾहिं गॾिजंदियूं फेवर ॾियणदियूं रेस जावेद ख़ान चांडियो खे ऐं उते कॉमपरस्तनि जो बि उते तमामु वॾे में वॾो होल्ड आहे। उते GDF जो असर रसूख़ बि आहे, मुस्लिम लीग नून बि आहे। हाणे जेकॾहिं इहे सभु धुरियूं पाण में गॾिजंदियूं ऐं उते मुगेरी फैमिली बि आहे, जेकॾहिं इहे सभु माण्हू गॾिजंदा त यकीनन पीपल्स पार्टी खे टफ टाइम ॾींदो रेस जावेद ख़ान चांडियो। मीर नादिर मंगसी साहब जे लाइ इलेक्शन खटणु ॾुखी थी पवंदी। ज़रियनि वटां इहा बि ख़बर पई आहे त पीपल्स पार्टी जो कंबर जो अॻवान सरदार ख़ान चांडियो, बुरहान ख़ान चांडियो बि अंदरूनी तौर ते रेस जावेद चांडियो जी मदद करे सघनि था। अहिड़े क़िस्म जी का एक्टिविटी बि हले पई कि सरगर्मियूं बि हलनि पियूं जेको मूंखे ज़रियनि खां ख़बर पई आहे। बहरहाल जेकॾहिं इहे सभु माण्हू सभु गिरोह सभु पार्टियूं गॾिजनि थियूं, रेस जावेद चांडियो जो हिकिड़ो बहितरीनु किरदारु आहे, बहितरीनु करेक्टर आहे, उते जो हिकिड़ो बुनियादी माण्हू आहे, मक़ामी माण्हू आहे ऐं हुनजे वालिद साहब जूं वॾियूं ख़िदमतूं आहिनि। जेकॾहिं जावेद चांडियो इलेक्शन बीहे थो त यकीनन मीर नादिर ख़ान मंगसी साहब खे जे लाइ
टफ टाइम हूंदो, मुश्किल वक़्तु हूंदो ऐं उनखे इलेक्शन खटण जे लाइ तमामु वधीक ज़ोर ॾियणो पवंदो। छाकाणि त कुझु इहो बि आहे त हुते जेका नौकिरियुनि जी विरासत थी आहे उहा बराबरी जे बुनियाद ते नाहे थी ऐं नौकिरियूं मख़सूस तबिके खे वधीक ॾिनियूं वयूं। जेको मीर नादिर ख़ान मंगसी साहिब सां लाॻापियल तबिको आहे उन्हनि खे वधीक नवाज़ियो वियो ऐं जेके ॿियूं आम बिरादरियूं हुयूं, नंढड़ियूं बिरादरियूं, कमज़ोर बिरादरियूं, उन्हनि जे माण्हुनि खे नौकिरियूं न ॾिनियूं वयूं। इहो बि माण्हुनि में हिकिड़ो वॾो क्रोध आहे। पर साम्हूं का मज़बूत अपोज़िशन जो न हुजणु शायदि मीर नादिर ख़ान मंगसी साहिबु इलेक्शन उन करे बि आसानी सां खटे वेंदा हुआ। पर जावेद ख़ान चांडियो जो वालिद साहिबु ख़ुदा ॾिनो चांडियो, जंहिंजे लाइ उनजी हिस्ट्री असां ॿुधी आहे त उहो ग़रीब नवाज़ माण्हू हुयो ऐं सभिनी राजनि भाॻनि खे पाण सां गॾु खणी हलंदो हो, जंहिंजे करे मुमकिन आहे त रेस जावेद ख़ान चांडियो इहा इलेक्शन खटे वञे ऐं जेकॾहिं उहो इलेक्शन में सीरियस थिए थो ऐं बीहे थो वाक़ई बि, जेको असां ॿुधो आहे त उहो इलेक्शन जी भरपूर तयारी करे रहियो आहे। उन करे शहदाद कोट जो सियासी वायो मंडल इंतिहाई तब्दील आहे। जावेद ख़ान चांडियो जी एंट्री सियासत में सियासी ख़ानदान आहे, उनखे सियासत करणु बि खपे। जेकॾहिं उहो बाक़ाइदगी सां उनजी सियासत में एंट्री थी वई, उन इलेक्शन में बीहण जो ऐलान करे छॾियो बाज़ाब्ता तौर ते ऐं साम्हूं अची वियो त यकीनन मीर नादिर ख़ान मंगसी साहिब जे लाइ इंतिहायूं ॾुखायूं पैदा थींदियूं ऐं पीपल्स पार्टी खे टफ टाइम मिलंदो ऐं पीपल्स पार्टी जे लाइ उअई बि हिन वक़्तु उनजी शनी पई हले, उन ते वक़्तु ख़राबु पियो हले, जेको हलणु बि खपे। उन्हनि जी बदतरीन हिकिड़ी हुकूमत रही आहे 15 साल, जंहिंमें सवाइ तबाही ऐं बर्बादी जे ॿियो कुझु बि न मिलियो आहे। उन करे रेस जावेद ख़ान चांडियो जो इलेक्शन में बीहण बि शायदि तमामु ज़रूरी आहे। मुंहिंजी इहा वीडियो तव्हांखे पसंदि अचे हिनखे लाइक कयो, शेयर कयो, दोस्तनि सां वंड कयो, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, मूंसां गॾु जुड़ियल रहो। महिरबानी।